ज़िलो प्लस मेमनगोर जी सॼी एरिया जंहिंमें दरसानू शीदी ॻोठ जाम ॻोठ जेके सूमार कंदाणी ॻोठ हर हमेश पीपल्स पार्टीअ लाइ इन माण्हूअ क़ुर्बानी ॾिनी आहिनि। भुट्टे साहब जो बेनज़ीर मोहतरमा साहब जो मंशूर इहो त पूरे पाकिस्तान में पब्लिक खे रिलीफ ॾिनो वञे, उनखे रोज़गार ॾिनो वञे। हाणे हिन त इहो सिलसिला बनाया आहिनि, कॾहिं बेरिया पिया बनाइनि, कॾहिं DHA पिया बनाइनि, कॾहिं नए मलीर जी रेती पिया ख़तमु की, कॾहिं जेकॾहिं 2 एकड़ उनजी ज़मीन आहे त उन त करोड़ रुपया बिजली जा बिल पिया मोकिलीनि। कहिड़े बि तरीक़े मलीर ख़तमु करण जे चकर में आहिनि। जॾहिं मलीर नदीअ जे हुन पासे हिन जो सिर्फ़ु 10% ख़र्चु अचे थो या नुक़सानु थिए थो, हिन पासे हुन जो तक़रीबन 100% नुक़सानु थिए थो। 100% गवर्नमेंट जो पैसो ज़्यादा लॻे पियो। कोई बि हरू भरू दुश्मनी करे असांजा ॻोठ बर्बाद पिया कनि, असांजा क़ब्रिस्तान बर्बाद पिया कनि। प्लस जेका माहौलियात आहे, हिते वण आहिनि, ॿूटा आहिनि, एग्रीकल्चर निज़ाम आहे, रहियो वञे कुझु आहे बाक़ी इन जे चकर में उहो बि ख़तमु करण जे चकर आहे। लिहाज़ा असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां वफ़ाक़ सां या तमामु सॼी पब्लिक जी ॻाल्हि आहे त हिन रूट खे हुन पासे शिफ्ट कयो वञे। जॾहिं इलेक्शन जो टाइम आयो असां एतिजाज कया, हालांकि असांजा वॾा मनसूबा हुआ, पर असांजे मथे ते हथु फेरे CM साहब इहो ऐलान कयो त इहो मनसूबो जेको मलीर एक्सप्रेस रोड जो आहे DHA जे लाइ, उहो असीं नदीअ जे हुन पासे पिया करियूं। असांजे मथे ते हथु रखी इलेक्शन में असांखां वोट वठी विया। सऊं सीधो पीपल्स पार्टीअ जो बि नुक़सानु आहे, आवाम जो बि नुक़सानु आहे। इन जे लाइ असीं पीपल्स पार्टीअ क़यादत खे अर्ज़ु था करियूं त ग़रीब माण्हुनि जो रोज़गार न छीनो। महिरबानी।